हालाणी भरसां बेलाणी में इकरार मल्हा तरफ़ां वॉलीबॉल टूर्नामेंट कराई हुई, जंहिंमें मुख़्तलिफ़ टीमुनि ज़ुहैब हाले पोटो क्लब, राजा गादही क्लब, वक़ार ख़ासकेली क्लब ऐं ॿियनि टीमुनि विच में शूटिंग वॉलीबॉल जा ज़बरदस्त मुक़ाबला थिया। इवेंट में समूरियूं टीमूं पुरजोश नज़र आयूं। टीमुनि जो पाण में राउंड खेॾिया विया। पहिरियों राउंड सदाम जलबाणी ऐं वक़ार ख़ासकेली विच में खेॾियो वियो, जेको वक़ार ख़ासकेली 17 पॉइंटनि ते खटी वरितो। ॿियो राजा गादी ऐं ज़ुहैब हाले पोटो विच में खेॾायो वियो, जेको 16 पॉइंटनि ते राजा गादी खटे वरितो। रजब ऐं इकरार मल्हा विच में थियो, जेको इकरार मल्हा 15 पॉइंटनि ते खटी वरितो। क्लब हिकु मैच 20 पॉइंटनि जी थी। फाइनल में राजा गादी क्लब ऐं वक़ार ख़ासकेली क्लब विच में ज़बरदस्त मुक़ाबलो थियो, जंहिंमें वक़ार ख़ासकेली क्लब जी बहितरीन रांदीगरनि रांदि जो मुज़ाहिरो कंदे टीम जो स्कोर 20 करे फाइनल खटी वरितो। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा शौक़ीन वॾी तइदाद में शिरकत करे महिमान ख़ासि सलीम हाले पोटो, सीनियर सहाफ़ी काबिल ख़ासकेली खटियल टीम खे ट्रॉफ़ी ॾिनी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।